सखर पुलिस शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ्तार करण में नाकाम। पुलिस रुगो 3 सहूलतकार गिरफ्तार हथ ते रखी वेही रही। केटीएन ऐं काविश सथ अंगारे ॾींहुं डीआईजी सखर जे ऑफिसारो धरणे जो ऐलान करे छडि॒यो। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, जसम चेयरमैन रियाज़ चांडियो, डॉक्टर न्याज़ कालानी, अवामी तहरीक अखबार नूर अहमद काथियार, जीडीए अखबार सरदार रहीम, समाजी अखबार सिंधु नवाज़ घांगरो, ॿियनि सहाफ़ती समाजी तंज़ीमुनि ऐं वकील बिरादरी धरणे जी भरपूर हिमायत जो ऐलान कंदे धरणे में शिरकत जो ऐलान करे छडि॒यो। जसकम चेयरमैन सनान कुरैशी चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल आहे। कातलनि खे अंजाम ताईं पहुचाइण लाइ हुन जदोजहद में भरपूर नमूने हिस्सो वठंदासीं। डॉक्टर न्याज़ कालानी चयो आहे त केटीएन ऐं काविश तरफ़ां ऐलानियल धरणे जी हिमायत ऐं भरपूर शिरकत जो ऐलान करियां थो। शहीद जान मोहम्मद जे कातलनि जी गिरफ़्तारी ताईं ख़ामोश न विहंदासीं। जीडी अखबार सरदार रहीम चयो आहे त हैरत आहे त पुलिस हेल ताईं शहीद जा कातिल गिरफ़्तार नाहे करे सघी। जीडीए जा समूरा कारकुन धरणे में भरपूर शिरकत कंदा।